तोशाखाना केस बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी के 14 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। अदालत बानी पीटीआई के 10 सालनि लाइ नाअहल करार ॾेई छॾियो आहे। बुशरा बीबी गिरफ़्तारी ॾियण लाइ पाण अडियाला जेल पहुची वई। पीटीआई बानी ऐं संदसि घरवारी ते 1 अरब 57 करोड़ 30 लख ॾंड बि विधो वियो आहे। तव्हां पंहिंजो बयान 342 रिकॉर्ड करायो आहे। जज मोहम्मद बशीर जो पीटीआई बानी खां सवाल, जी मां पंहिंजो बयान तैयार करे छॾियो आहे, पंहिंजे वकीलनि जे अचण ते जमा कराईंदुसि। बानी पीटीआई इहो जवाबु ॾिनो। बानी पीटीआई जज खे चयो त मुंहिंजा वकील अची रहिया आहिनि, थोरो सब्र करियो। तव्हांखे कहिड़ी जल्दी आहे? काल्ह बि जल्दी में सज़ा ॿुधाई वई। बानी पीटीआई जो जज सां मकालमो। जज मोहम्मद बशीर वक़्तु ॾियण खां इनकार कंदे पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। मूंसां धोखो थियो आहे, मूंखे त सिर्फ़ हाज़िरी जे लाइ घुरायो वियो हो। बानी पीटीआई जो इहो चवणु हुयो। अहम ख़बरनासी नवां खे ॾियूं पिया। तोशाखाना केस में बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी खे 14 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अदालत में बानी पीटीआई खे 10 सालनि लाइ नाअहल बि करार ॾिनो वियो। बुशरा बीबी गिरफ़्तारी ॾियण लाइ पाण अडियाला जेल पहुची वई। पीटीआई बानी ऐं संदसि घरवारीअ ते 1 अरब 57 करोड़ 30 लख ॾंड बि विधो वियो। तव्हां पंहिंजो बयान 342 रिकॉर्ड करायो आहे। जज मोहम्मद बशीर जो पीटीआई बानी खां सवाल, जी मां पंहिंजो बयान तैयार करे छॾियो आहे, पंहिंजे वकीलनि जे अचण ते जमा कराईंदसि। बानी पीटीआई इहो जवाबु ॾिनो। बानी पीटीआई जज खे चयो त मुंहिंजा वकील अची रहिया आहिनि, थोरो सब्र कयो। तव्हांखे कहिड़ी जल्दी आहे? काल्ह बि जल्दी में सज़ा ॿुधाई वई। बानी पीटीआई जो जज सां इहो मुकालमो हुयो। जज मोहम्मद बशीर वक़्तु ॾियण खां इनकार कंदे पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। बानी पीटीआई चयो त मूंसां धोखो थियो आहे, मूंखे त सिर्फ़ हाज़िरीअ लाइ घुरायो वियो हो। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। तोशाखाना केस बानी पीटीआई बुशरा बीबी खे 14 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे।